अस्सलामुअलैकुम चाचा। वालेकुम सलाम। खैर हाणे तव्हांखे चाचा यादि आयो आहे? चाचा भाई पंहिंजो न यादि कयासीं सुठी। जॾहिं सुनियो हुयमि त अॻे पंहिंजो न हुयमि, हाणे पंहिंजो थी वियमि। ॿियो ॿुधाए छा घणो कमाए थो? कमाए था गंज बाबा पुट मुंहिंजो कॾहिं 50,000 कॾहिं 5 लख। वञी बाबा तुंहिंजो त लहे थी वियो। बसि बाबा जो असांजो हाणे बसि इन सही लहे आहे। न इहो छा कारोबार करे थो? कारोबार तोखे ॾसिया जो वञी तूं वञी खुद जो कारोबार पंहिंजो आहियूं ॿुधाए सही चाचा। हाणे पंहिंजो ॿुधाए छॾे न बाबा वञी त कीअं तोखे तूं ॿुधायां तूं वञी इहो कारोबार न कंदासीं इहो कारोबार तूं ॿुधाए सही। पंहिंजा आहियूं भाटियो आहियां तुंहिंजो ईअं न कर ॿुधाए सही। वञी बाबा तोखे ॿुधायां चाचा ईअं न कर वञी बाबा वञी इहो कारोबार ॿुधाए सही न तूं वञी इहो कारोबार खोल हल बाबा हल। बसि चाचा असांजो चढ़ी वियो। हिनखे ॿुधायां हे वञी मुंहिंजो पुट देरि कयो आहे अॼु हर रोज़ सवेरे पियो अचे अॼु देरि कयो। बाबा छा थियो घणो कमाया आई अॼु? बाबा अॼु सफ़ा ज़ुल्म थी वियो। वरी छा जे लाइ ज़ुल्म थियो? हिकिड़े जाइ ते वियुमि भाउ जेको आहे त मूंखे घोट मोकिलियो रिश्ते जे लाइ। हा उते वियुमि जेको आहे त कुंवार जे माउ खे घोट जो फोटू ॾेखारियमि। उहो कयो इनकार चयो हे असांखे पसंदि न आहे। जेको आहे त घोट ऑफिसर आहे नौकरी अथसि 95,000 महीने जो अथसि। पोइ इहो बि पसंदि न आयो निभागे खे ऑफिसर माण्हू बि इहो बि इनकार कया न। पोइ हाणे पोइ तूं घणा घोट खां वरितो? घोट खां 50,000 वरितुमि। हाणे मूंखे चए थो इते जे तो पैसा कढ 50,000। पोइ बाबा हाणे छा कयूं गरीब माण्हू निभागा मरी वेंदासीं त इहो छा केस कंदा असांजे मथां ॿधरा ईंदा। इहो हाणे बाबा जीअं बि कर तुंहिंजे हथ में मां सां रुपयो न आहे खीसा ख़ाली। बाबा 50,000 काॾे ॾेई जान छॾाई ख़र्चे में हेॾे होॾे वियासीं। वञी हुकुमार वारनि खे राज़ी कर न उन्हनि खे बि ड्राइण मार हणी पैसा बि खपाया थी पर झटि करे पैसा खपाई हाणे तव्हां असांखे ॿधरा ईंदो। राज़ी न थिया धिका कढे छॾिया मूंखे। पैसा त कढ पराया ॾियूं न पैसा खपे काठ मां तुंहिंजो मोहकारो कयां पई 50,000 भरिया मां। ग़लती थियो हाणे छा कयूं? ग़लती थियो अहिड़ा ग़लती न कयो बाबा। अछी ॾाढ़ी ज़ात खे ख़्वार करे छॾिया। हिकिड़ो ग़लती थियो बाबा हिकिड़ो ग़लती डेली तव्हांजा ग़लती